हिकिड़े शख़्स सवाल लिखियो आहे त मुफ़्ती साहब, का बेहूदा तस्वीर या का वीडियो ॾिसण सां छा गुसल वाजिब थींदो आहे? सभ खां पहिरीं शइ सम्झो त बेहूदा तस्वीर या वीडियो ॾिसणु शरीयत में बिल्कुलु हराम आहे, नाजाइज़ आहे। ऐं इन जे ॾिसण सां हिकु त नुक़सानात सम्झो, इन जे ॾिसण सां इंसान जो ईमान कमज़ोर थींदो आहे। सभ खां पहिरियों नुक़सान, वॾो नुक़सान, बेहूदा तस्वीर या वीडियो ॾिसण सां इंसान जो ईमान कमज़ोर थींदो आहे। ऐं ॿिए नंबर ते इंसान जे अंदरि जेकी ईमानी रूहानियत आहे उहा ख़तमु थींदी आहे, चेहरे मां नूरानियत ख़तमु थींदी आहे, इंसान जो जिस्म बि कमज़ोर थींदो आहे, इंसान जे अंदरि ख़ौफ़ जी कैफ़ियत पैदा थींदी आहे। ये जेके माण्हू अक्सर हर शइ खां डिॼंदा आहिनि, न कंहिंसां कहचारी करे सघंदा, न कंहिंसां ॻाल्हाए सघंदा, इहा जेकी भव जी कैफ़ियत हूंदी आहे इहा बि बाज़ मरतबा इन अमल जे करे थींदी आहे। उन जे अंदरि हिकु क़िस्म जो भव थींदो, भव जी कैफ़ियत, हर शइ खां ख़ौफ़ थियणु, त इहे काफ़ी ज़ाहिरी एतबार सां नुक़सानात आहिनि। बाक़ी शरीयत जे एतबार सां इहा शइ हराम आहे। मसइले जे एतबार सां सिर्फ़ु बेहूदा तस्वीर या वीडियो ॾिसण सां गुसल वाजिब न थींदो आहे। गुसल वाजिब कॾहिं थींदो आहे? जॾहिं इन बेहूदा अमल सां इंसान डिस्चार्ज थिए, क़तरात निकिरनि शहावत जा, पोइ गुसल वाजिब थींदो आहे। जेकॾहिं शहावत जा क़तरात न आहिनि, सिर्फ़ु तलज़्ज़ुज़ जा क़तरात आहिनि, उन सां वुज़ू वाजिब थींदो आहे, वुज़ू टुटंदो आहे। पर कपिड़ा जेको आहे, जंहिं जॻह ते उहे क़तरात लॻा उहा कपिड़ा बि नापाक, जंहिं जिस्म जे हिसे ते लॻा उहो जिस्म जो हिसो बि नापाक थींदो आहे। लेकिन इन क़तरात सां गुसल वाजिब न थींदो आहे। गुसल वाजिब सिर्फ़ु तॾहिं थींदो आहे जॾहिं को कमज़ोर शख़्स अहिड़ी का हरकत करे थो ऐं डिस्चार्ज थिए थो। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़।